नाज़िन सिंध हुकूमत कणक की पैदावार वधाइण लाइ 55 अरब रुपयनि जो पैकेज मंज़ूर करे वरितो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि कणक जे आबादकारनि जी सपोर्ट प्रोग्राम बाबति इजलास थियो, जंहिं में सीनियर वज़ीर शर्जील मेमन, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पैकेज जे तहत 4,12,000 नंढनि आबादकारनि खे यूरिया ऐं डीएपी भाण फराहम कयो पियो वञे। सिंध में हिन साल 22 लख एकड़ एराज़ी ते कणक जी पोख थियण जी उम्मीद आहे। एक बार ॿिए नाज़रीन अवांखे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सिंध हुकूमत कणक जी पैदावार वधाइण लाइ 55 अरब रुपयनि जो पैकेज मंज़ूर करे वरितो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि कणक जे आबादकारनि जी सपोर्ट प्रोग्राम बाबति इजलास थियो, जंहिं में सीनियर वज़ीर शर्जील मेमन, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पैकेज जे तहत 4,12,000 नंढनि आबादकारनि खे यूरिया ऐं डीएपी भाण फराहम कयो पियो वञे। सिंध में हिन साल 22 लख एकड़ एराज़ी ते कणक जी पोख थियण जी उम्मीद आहे।